अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, अॼु जे दौर में नबी सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत जी बरकत ऐं हज़रत रोज़े धणीअ जे फैज़ जो तव्हां नज़ारो ॾिसो। हीअ असांजो दोस्त प्यारो जमायती ॾहरकी खां उस्ताद अब्दुल सालिक उमर साहिबु, जंहिंजी शादी आहे साईं गुलाम अहमद गाज़ीअ जी भाणेजीअ सां। ऐं हीअ ॾहरकी खां वठी जंहिंजा यादा ॾेखार त गाॾियुनि जो काफ़िलो हीअ ॾेखार। अल्हम्दुलिल्लाह सोशल मीडिया दोस्तों, अब्दुल हफ़ीज़ सिकंदरी तव्हां सां मुखातिब आहियां। ॾिसो त सही, अॼु जे दौर में माण्हूअ जे घर में को नंढिड़ो प्रोग्राम थो थिए त ढोल वाॼा जेको आहे साज़ वॼनि था पिया। अल्हम्दुलिल्लाह ही हज़रत रोज़े धणी जो फैज़ आहे जो ॾहकी खां ही जमात हेॾो गाॾियुनि जो काफ़िलो ख़र्च करे आई आहे। हीअ गाॾियूं कराए सघे थी, गाॾियूं काए सघे थी, ख़र्च करे सघे थी, पर दोल असांजे मुर्शिद जे तरीक़े में न आहे, साज़ असांजे मुर्शिद जे तरीक़े में न आहे। तंहिंजे करे अल्हम्दुलिल्लाह हीअ ॼञ केॾी सुहिणी थी लॻे, जंहिंमें रसूलुल्लाह जो तरीक़ो आहे, हज़रत रोज़े धणी जो तरीक़ो आहे। तमामु मुस्लमाननि खे गुज़ारिश आहे और जमात जे नौजवाननि खे गुज़ारिश आहे त साज़ टिकटॉक में न रखो। हज़रत रोज़े धणी जो तरीक़ो इहो आहे त दोल साज़ बिदअत असां हिननि खां परे आहियूं। अल्लाह सुब्हानहु व तआला जी बारगाह में दुआ आहे त अल्लाह से हिन ॿिन्ही ख़ानदाननि खे गॾायो आहे, हिननि जे लाइ बरकत बणाए। आमीन।